जिते जिते आउं नज़र अचां थो या ही मुंहिंजो आवाज़ु ॿुधण में अचे थो, मिड़नी महबूब दोस्तनि ऐं बाज़ौक़ नाज़रीन खे प्रोग्राम बज़्म अदब में अव्हांजो पंहिंजो मेज़बान हफ़ीज़ बुलेदी अदब जा हथ वधी सलाम अर्ज़ु करे थो। इन ई उमेद सां त शाल रब पाक अव्हांखे सुखियो सताबो रखे, अव्हां जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं साण करे अव्हांजे ख़िदमतुनि में हाज़िर आहियूं। असां सां गॾु आहिनि तमामु बहितरीनु शाइर ऐं बहितरीनु सुघड़, उन सां तव्हांखे तारीफ़ कराईंदासीं। असां सां गॾु आहे अॼु जी महफ़िल में असांजो साईं इमदाद अली ख़ुश्क साहिबु। मुंहिंजा मोहतरम दोस्त अज़ीज़, आउं हिकु नाचीज़ नंढड़ो सुघड़ अव्हां दोस्तनि जे अॻियां हिकु अर्ज़ु कंदुमि। जीअं त असांजे सुघड़ाइप जी सभ खां पहिरीं सिन्फ़ जेका हूंदी आहे उहा गुजारत जी हूंदी आहे, ऐं उन खां पोइ खोड़ सारियूं ॿियूं बि सिन्फ़ूं आहिनि जेके अव्हांजे अॻियां हाज़िर कंदासीं। जेसीं ताईं वक़्तु साथ ॾिनो त इनशाला अव्हांखे घणो कुझु ॿुधाईंदासीं। त अव्हां खां सभ खां पहिरीं गुजारत जे हवाले सां दोस्तनि खे कुझु ॿुधाईंदा हलूं त गुजारत जो मसइलो ऐं मक़सदु इहो हूंदो आहे त हिकिड़ो ॻुझो रिथ रिसणु ऐं ॿुधाइणु त हिकिड़ी गुजारत सुघड़ ॾिए पियो ऐं उनखे चारि दोस्त ॻोल्हींदा आहिनि। उन गुजारत जे लाइ सुर उमर मारवी जे हिकु सुर में गुजारत आहे, छो जो मारवी हिकिड़ी उहा औरत अलाह पाक पैदा कई जंहिं पूरे थर खे साराहियो, ऐं थर वारनि खे लख लख वाधायूं ऐं मुबारकूं हुजनि, जंहिंजे लाइ हिकिड़ी औरत पंहिंजो एॾो त किरदारु कयो जो थर वारा छा पूरी सिंध छा पूरी काइनात में अहिड़ियूं औरतूं शल हुजनि। जॾहिं त उमर मारवीअ खे अची हिकिड़े कोर्ट में बंदि कयो ऐं मारवी उमर खे अलाह एलाज़ूं करणु लॻी त उमर मूंखे छॾ त मां पंहिंजे झुगे ऐं पंहिंजे झांगीरनि ॾे वरी मोटी वञा, तुंहिंजूं महल माड़ियूं मूंखे नथियूं खपनि। उमर सां मारवी मुखातिब थी गुजारत में ॻाल्हाए पई त औरत न चोर जी आऊं त पोइ शहर पोख जो न कर। हाणे साईं चोर जी आहे रिहाई ऐं शहर आहे बेगना ऐं पोख जो आहे बंदि। चवेसि पई त नथी रिहायां आऊं त पोइ बेगुनाह बंदि न कर। ऐं असां पंहिंजे मोहतरम दोस्त खां पुछा कंदासीं जेके सुघड़नि जूं सिन्फ़ूं आहिनि, ऐं उन्हनि में असां साईं खां ख़ासि करे पंहिंजे नाज़रीन जे पसंदि जे हवाले सां जेको आहे त सींगार जी सिन्फ़ जेका आहे उहा असां पंहिंजे नाज़रीन ताईं जेको आहे त पुॼाईंदासीं, जंहिंमें सींगार महबूब जो सींगार, जंहिंमें सत सींगार या काफ़ी जेके उन में बि जेके आहिनि पंहिंजूं सिन्फ़ुनि में उहो साईं तव्हांखे ॿुधाईंदो। असांजो तमामु बहितरीनु सुघड़ ऐं तमामु सुठो दोस्त बि ऐं सुठो इंसान बि साईं इमदाद अली ख़ुश्क खां जेको आहे त असां तव्हांखे जेको आहे त सींगार जेको हिकिड़ी सिन्फ़ आहे सुघड़ाइप जी उहा अव्हांखे जेको आहे ॿुधाईंदासीं। साईं महबूब साईं जे सिन्फ़ मां हिकिड़ो सिंगार जीअं साईं जन चयो आहे, सिंगार आहे मुंहिंजे प्यारे उस्ताद बुज़ुर्ग मोहम्मद मलूक अब्बासी साहिब जन जो त वाह वाह हुसन हबीब जो ना दीदन दंग दड़ियूं, शमा शौक़ शिकार लाइ वञी लक लड़ियूं, जिते ओत अंबीर जीव त घारनि घोट घड़ियूं, अलियर वार असीलनि खे था विझनि वग वड़ियूं, विझूं वसण आयूं सोज़न मंझ सड़ियूं, कॾहिं अॻियूं करीम जे खिमड़ियूं कोन खड़ियूं, कोयल कुमरियूं हणनि झुमरियूं, वतन ॿोलण लाइ बुंग बड़ियूं, पालीहर पेश प्रिय जे हिन कुंजियूं क़ैद कड़ियूं, त बब्बर शेर छपी हणनि छपरनि मंझि छड़ियूं, परियूं पसण आयूं वञनि तजले ताब तड़ियूं, अखियूं आश कंजियूं वञी अहिड़े हंधि अड़ियूं, उहे जीअ जरियूं मुर्की मलूक लातियूं मन सी। महबूब साईं हिकिड़ो सिफ़ाती सिंगार आहे, सिफ़ाती सिंगार आहे त जीअं साईं जन ॾास जा सिंगार चया आहिनि, गोरी जा सिंगार चया आहिनि, सिफ़ाती सिंगार चया आहिनि, पर उन में हिकिड़ी नसीहत जो बैत बि चयो वञे थो ऐं उनखे सिंगार बि चयो वञे थो। पर असांजो हिकिड़ो ही सिंगार आहे ॾहस में, ॾहस में हिकिड़ो सिंगार आहे त खुलनि केस करीम जा त सपन सघनि सही, भूर अरोड़ भवंग वञनि टोटल टोल टही, चोड़ा चोॾेल चिटेल
चुरन कीन चही जलेबीअ जार न कन गडरा बीहन सिर गही पीअण पतंग पसन पिरीअ खे त मातो थियन मही असील अलीहर ॾाठर ॾोहा वञनि कीन वही कारियर कर न खणे को ठाहू के अॻियां ठही ड्रमण पिया ड्रही अजीब अॻियो इमदाद चए ही सिफ़ाती सिंगार आहिनि हिकिड़ो नसीहत जो बैत बि चयो वञे थो ऐं सिंगार बि चयो थो वञे उनखे चयो थो वञे त छो थो गिला करी ग़रीबनि जी तुंहिंजी वैया लॼ लॾे पाण सुञाण जो पंहिंजो न ॿेटे नकल ॾे नफ़्स ना फरमान तुंहिंजो झोरियो जीव जॾे हिर्स हराम छॾे वञ तोखे फुरियो यार फॾे फुंडजण वारा फुड़जी विया जेको पान पॾे आकड़ अज़ाज़ील कही तड़जी वियो तॾे तोबह कर तकबर खां वेठो वॾावा कॾे इज़राइली ईंदी ओचिते कल न पवंदई कॾे विझी खथो ॾींदई मथो हलंदई माइट मुक़ाम ॾे लाहियो लट कयो झटि ईंदई गारे साण गॾे उते काज़ी ईंदई कहार जा चवंदई खोले ख़बर ॾे कढी किताब कंदई हिसाब वॾा वकड़ ॾे सवली सामी थींदई खामी अलाए कहिड़ो हाल हॾे तंहिंखो कर को कुर्ब क़ुर सां तूं शोखियूं वञे छॾे असीं उमती अरबी ॼाम जा अहमद घोट अॾे पोइ सैयद पाण सॾे कंदो इनायत इमदाद चए जीअं त असां सां गॾु असांजो तमामु मुहतरम सुघड़ साईं इमदाद अली खुश्क साहिबु इन ते असां पंहिंजे प्रोग्राम बज़्म अदब जी पुॼाणी कयूं था इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात कंदासीं दोस्तनि सां गॾु साथ सलामत।